नाज़रीन, बोर्ड मुतासिरनि लाइ कक्कड़ में क़ाइम टेंट सिटी में सहूलतनि जी अणाठ आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त जॾहिं खां बोर्ड आई आहे हू टेंट सिटी में तरसियल आहिनि, पर हिते खेनि कुझु बि नथो मिले। चांवर बि कॾहिं मिलनि था त कॾहिं न। वधीक तफ़सील अज़हर बबर जी रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियूं कक्कड़ भरिसां ज़िम एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी पारां जेको एनजीओ आहे उन पारां हिते हिकु टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे जेकी 500 टेंटनि ते मुश्तमिल आहे। हिते जेके बोर्ड मुतासिरीन आहिनि उहे हिते रिहाइश पज़ीर आहिनि। उन्हनि खां बि जेके बोर्ड मुतासिरीन उन्हनि खां मालूम कयो त उन्हनि खे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतुनि खां हू अंजायल आहिनि। जीअं बोर्ड आई आहे त असीं वेठा आहियूं। हिते तव्हांखे छा मिले थो खाइण पीअण लाइ? कुझु कोन मिलियो आहे अञा, बसि चांवर वग़ैरह मिलनि था, जेके रधियल राति उहे खाऊं था। कॾहिं मिलनि था कॾहिं नथा मिलनि। ॿी बसि इहो ॿार दाल निंडड़े बीमार आहिनि। असां आप हा असां सॼा घोट ॿुॾ गए। असां त कल्ह निंडड़े ॿार गए रशे मोटाईसीं अॼा हा पे कोन गएसीं हल ॿीहर जेको सर सको तो समय ॿुॾियो अल्लाह गंज ॾेसो खाओ बडेसो किथे आहे ਤੁਹਾਡਾ ॻोठ? ओ बोर्ड च लोड़ हसे हाँ बोर्ड वॾी बोर्ड है ना। असांजे ॾेठ से कुछ सामान चाहते से कुछ न चाहते से। क्या क्या नुकसान थे सारा? अने खट्टा नुकसान थे, अदा थां ते नुकसान थे, हर शय समझी नुकसान थे। असां को इमदाद जी खंड खपे, खीर खपे, जेको तुसां सर सको। अटा खपे, चावल खपनि, जेको ई तुसां ॾेवो। ठावणे खपनि, जेको ई तुसां ॾेवो। साबण थिया असांखे हाल फ़िलहाल का शइ कोन थो मिले। ईअं वेठा आहियूं, चवनि था ॾींदासीं आसिरे में। असांखे तकलीफ़ असांखे हर शइ जी आहे। बसि जेको खाधो पीतो अंधो मंडो पंहिंजो ॿार वीचारनि खे मिले थो उहो पंहिंजो खाऊं था। भई 12 दाड़ा वे 3 राति त बुखा वेठा आहियूं। असांखे कोन मिलियो आहे। हीअ नेवी वारनि जेको आहे सो हिते नेवी ऐं सिंध गवर्नमेंट जे तावन सां हीअ टेंट सिटी स्टैब्लिश थी आहे, जेका ऑर्गेनाइज़ असांजी ऑर्गेनाइज़ेशन थी करे। हिते टोटल 500 टेंट्स लॻल आहिनि। 500 फैमिलीज़ जेको आहे सो हिते रहनि पियूं, जंहिंमें 3680 जेको आहे सो मर्द औरतूं ऐं ॿार आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिन टेंट सिटी में असां हिननि खे जेको आहे सो 2 वक़्तनि जो खानो ॾींदा आहियूं। मंझंदि जी मानी बि हूंदी आहे, जंहिंमें राति जी मानी बि हूंदी आहे। ऐं असांजी कोशिशि इहा आहे त हिन महिल अॼु जेकर तव्हां ॾिसंदव त PPHI वारनि जी टीम बि हिते वेठी आहे ऐं उन खां अलावा आगा खान हॉस्पिटल जी बि टीम हिते वेठी आहे, जेके ॿारनि जी जेका सो प्रॉपर ट्रीटमेंट थिए थी। हिते असां वटि एक्सपेक्टेड जेके लेडीज़ आहिनि उहे 60+ आहिनि। 2 डिलीवरीज़ थी चुकियूं आहिनि हिते। कैमरामैन सां गॾु अज़हर हुसैन बबर, धरती टीवी न्यूज़।